सिंध जी तइलीम जे तबाहीअ जा बुनियादी टे चार बुनियादी सबब आहिनि। हिकिड़ो त ज़ियाउल जे दौर में सिंधियुनि खे तबाह करण लाइ हिकिड़ी वॾी स्ट्रेटजी ठाही वई, जंहिंमें शहरनि में टारगेट किलर वारो टोलो, जेको MQM लंडन वारो टोलो, जेका MQM सॼी उहा ठाही वई। सिंधी जा ड्रामा अहिड़ा आंदा विया, दीवारे, जंगल, राणी जी कहाणी, त तासिर इहो बीहे त सिंधी रुगो घोड़ियूं लाइ साम्हूं खणंदा आहिनि, नियाणियुनि खे हक़ बख़्शराईंदा आहिनि, इहो तासिर जोड़ियो वियो। ॻोठनि में धाड़ेल पैदा कया विया ऐं तइलीमी इदारनि में गुंडा पैदा कया विया ऐं उन्हनि गुंडनि ज़रिए सिंध यूनिवर्सिटी, मेहराण यूनिवर्सिटी, LMC, लतीफ़ यूनिवर्सिटी, चांडका, उन्हनि सभिनी में शागिर्दनि हथां उस्तादनि जूं बेइज़तियूं कराए, VCनि जूं बेइज़तियूं कराए, तालीम तबाह करे, बाइकाट कराए, सेल्फ ग्रांटेड डील जो आगाज़ कयो। उहो जॾहिं दौरु ख़तमु थियो त उन खां पोइ उस्तादनि जूं तंज़ीमूं, जिन जो हिकिड़े दौर में तमामु मस्बत किरदारु हो ऐं उन्हनि सिंध जे उस्तादनि पंहिंजो आवाज़ ते बुलंद कयो, उन्हनि में चंद अहिड़ा माण्हू फिट कया विया जिन उस्तादनि जे जेन्युअन मुतालबनि, केतिरी जेन्युअन हुआ, पर उन्हनि जेन्युअन मुतालबनि खे पेश करे उन ते स्ट्रगल हलाइण जे बजाय हुननि बाइकाट ऐं एडमिनिस्ट्रेशन खे ब्लैकमेल करणु ऐं स्कूल बंदि कराइण ऐं कॉलेज बंदि कराइण उहो सिलसिलो शुरू कयो। पोइ वरी 88 के जेके हुकूमतूं आयूं पीपल्स पार्टी जूं ऐं ॿियूं लीग जूं, उन्हनि पंहिंजे पसंदि जा टीचर ऐं EDO, पंहिंजे पसंदि जा डायरेक्टर कॉलेज ऐं स्कूल एजुकेशन इन क़िस्म जा मुक़ररु कया, जिन शागिर्दनि सां ज़ुल्म करे, माइटनि सां ज़ुल्म करे, उस्ताद तंज़ीमुनि जे लीडरनि सां, कुझु सिलेक्टेड उस्तादनि सां गठजोड़ करे तालीमी इदारनि खे हिकिड़ो पैसनि कमाइण जी मशीन बनाए छॾियो। जेके मिनिस्टर आया उन्हनि रुगो माल कमायो। सिंध जा स्कूल तबाह थी विया, उते गॾ ऐं घोड़ा ॿधा पिया, छेणा थिपिया पिया। 50,000 खां वधीक घोस्ट टीचर थिया, जिन ते तव्हां ॾाढी सुठी कैंपेन हलाई। ऐं मुख़्तलिफ़ कमर्शियल इदारा, उहे मीडिया जा हुजनि, उहे सियासी पार्टियूं हुजनि, उहे NGOs हुजनि ऐं ॿिया उहे कॉर्पोरेट सेक्टर जा इदारा हुजनि, उते टीचर नौकरियूं उते पिया कंदा ऐं पघार सरकारी पिया खणंदा। नतीजे में सिंध जी सॼी तालीम तबाह थी वई। यूनिवर्सिटियुनि जी शागिर्द तंज़ीमुनि में वेठल गुंड नथा कराई वई ऐं हेठि आम स्कूलनि खे वॾेरनि, वज़ीरनि ऐं टीचर तंज़ीमुनि ऐं करप्ट सेक्रेटरी एजुकेशन ऐं तालीमी अमलदारनि ज़रिए करे वियो। सिंध जी तालीम तबाह आहे। चीन सॼी तरक़ी एजुकेशन जे बुनियाद ते कई आहे, मलेशिया सॼी कई आहे, 97% खां वधीक लिटरेसी रेट श्रीलंका जे पुठिते पियल मुल्क में आहे, बांग्लादेश ऐं ढाका अॾिजी विया आहिनि ऐं पाण सफ़ा तबाही जे किनारे ते आहियूं। उनजे करे हीउ जेको तव्हां इनिशिएटिव वरितो आहे, पेशकदमी कई आहे, इनखे इन जेका मूं सॼी ॻाल्हि ॿोल कई आहे, इन जे तनाज़ुर में ॾिसंदो त हीअ वरी अहम तरीन ज़रूरत आहे। सिंध में रुगो नारेबाज़ी जी ज़रूरत कान्हे त तालीम लाइ रुगो नारो हणिजे। जीअं टोपी अजरक पाइणु तमामु सुठी शइ आहे, पर टोपी अजरक पाए मुतासिर थी वेही रहणु, त हाणे असां पंहिंजी क़ौमी ज़िमेदारी पूरी करे करे रुगो टोपी अजरक पातीसीं, छीटर जो चोलो पातोसीं ऐं गरबी पातीसीं ऐं भर्त भरियल पहिराण पातोसीं, बसि हाणे क़ौमी हीरो थी वियो हलियो। तीअं रुगो नारो हणण सां कुझु कोन थींदो। असांखे बंदि पियल स्कूल खोलाइणा पवंदा, असांखे टीचरनि खे वरी हथ ॿधणा पवंदा, असांखे माइटनि खे, सिंधी माइट खे चवणो पवंदो। सिंधी माइट जेको ॿार खां रुगो पुछे थो पढ़ाई कीअं पई, हा ठीकु आहे, पढ़ाई पढ़ी पियो न, हा बसि। सिंधी माइट खे पुछणु खपे 9th ते 8th ते 7th जे ॿार खे, त अॼु छा पढ़े, फिज़िक्स जो सब टीचर आयो कोन आयो, केमिस्ट्री में ॾेखार छा पढ़ियो, मैथ्स में छा आहे, फैक्टर्स पढ़े, ट्रिग्नोमेट्री पढ़े, लागरतम भला ॿुधाए, रेक्टेंगल ॿुधाए छा हूंदो आहे, फार्मूलो, ट्रायंगल जी मेजरमेंट कीअं कबी आहे, उहो जेसि अंग्रेज़ी पुछे, नाउन छा आहे, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस छा आहे, इंडेफिनिट छा आहे, उहो जेके न पुछंदो ऐं जेसीं माइट उन ते गहराई सां जाइज़ो न वठंदो। ऐं प्राइवेट स्कूल जेके सिंध में आहिनि, बीकन सिटी ऐं फाउंडेशन, ग्रामर ऐं स्मार्ट सिटी, इन्हनि खे मॉनिटर न कंदासीं त उते सिंधी ज़बान पढ़ाई थी वञे, कान थी पढ़ाई वञे, या सिंधीअ खे पुठिते रखी फ़क़ति उन्हनि खे उर्दू ऐं अंग्रेज़ी मुसलत कई थी वञे। सिंधीअ में सिंधी ऐं क़ौमी ॿोली जे नाले में अंग्रेज़ी सां नफ़रत वारे अमल खे ख़तमु करणो पवंदो। अंग्रेज़ी खां सवाइ को चाढ़ो कोन्हे, सिंधी ॿार खे अंग्रेज़ी सेखारणी पवंदी। सिंध जे समूरनि तइलीमी इदारनि में जेके करप्ट प्रिंसिपल, करप्ट हेडमास्टर, करप्ट टीचर ऐं करप्ट क्लर्क, जेके फ़ियूं वधीक था वठनि, जेके लेट फीस माण्हू खे ब्लैकमेल था कनि, जेके लेबॉरेटरी जा पैसा था खाई वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कैंपेन हलाइणी पवंदी। उन सॼे अमल खे हिकिड़ो ऑर्गनाइज़ करे डिघी, रुगो हिकिड़ो ॾींहुं न, डिघो तवील अमल करे खणणो पवंदो। पीपल्स पार्टी टीचरनि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर तौरु सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयो आहे। सभु टीचर न, टीचरनि में केतिरा ज़बरदस्त माण्हू आहिनि, सच ॻाल्हाईंदड़, हक़ जो पासो वठंदड़, उहे ॼमी बि उन्हनि टीचरनि मज़ामत कई आहे ज़ुल्म जी
पर केतिरा ई टीचर अहिड़ा आहिनि जिन खे घोस्ट टीचरनि खे ब्लैकमेल करे या उन्हनि खे जेको मेरिट जे ख़िलाफ़ भर्तियूं करे उन्हनि खे इस्तेमालु कयो वियो। उन्हनि प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि ज़रिए सिंध जे सॼे मैंडेट खे अगवा कयो वियो आहे। उन्हनि टीचरनि खे सम्झाइण जी ज़रूरत आहे त तव्हां ईंदड़ 100,000 सालनि खां पोइ तारीख़ में ॾुआरी थींदव। तव्हां जेके ठप आया विया लेडी टीचर जेके ठप आणी कूड़ा वोट विधा उहे ज़िमेदार सम्झा वेंदा। इन्हनि सभिनी खे सुजाग करण जी ज़रूरत आहे। क़ौमी अवामी तहरीक गुज़िरियल 2.5 महीननि में कदकोट, राधण, कड़ियो गवर, लाड़काणो, जाम साहब, मोरो, ठट्रो, जुडो, मीरपुर ख़ास इन्हनि सभिनी जायुनि ते वञी हज़ारनि तइदाद में रैलियूं करे तइलीम खे हिकिड़ो बुनियादी नुक़्तो बनायो आहे, ज़राअत खे बुनियादी नुक़्तो बनायो आहे, करप्शन खे बुनियादी नुक़्तो बनायो आहे। जीअं माण्हू असांखे रिस्पॉन्ड पिया कनि ऐं जीअं माण्हुनि तव्हांखे रिस्पॉन्ड कयो तव्हांजे घोस्ट टीचर्स वारी इन कैंपेन खे, लियाकत मीरानी या अब्बास खोसो या बलाल साहब या सॼी दोस्तनि जी जेका टीम आहे उहा जीअं पंहिंजो रोल पई प्ले करे इन में पाण कोऑर्डिनेशन कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक तव्हांजे हिन ॾींहं जी भरपूर हिमायत थी करे ऐं असीं क़ौमी अवामी तहरीक जी समूरनि कारकुननि खे, सिंधियाणी तहरीक जे कारकुननि खे, SST ऐं सिंधी नौजवान तहरीक ऐं सुजाग ॿार तहरीक, हारी तहरीक ऐं मज़दूर तहरीक जे कारकुननि खे आऊं हिदायत कयां थो त उहे सभु तव्हांजे हिन 8 जनवरी जे ॾींहं जी हिमायत कनि। उन ॾींहं ते तव्हां सां रैलियुनि में, जलसनि में, जुलूसनि में गॾु हुजनि। जिते तव्हांजा दोस्त न पहुची सघनि उते उहे ॻोठनि जे स्कूलनि ऐं कॉलेजिस ऐं इंस्टीट्यूट्स में वञनि ऐं उस्तादनि खे मेड़ में त काफ़िला वठी वञनि त क्लास वठो। उन्हनि खे इहो बि रिक्वेस्ट कनि त ट्यूशन जे नाले में ॿारनि खे ब्लैकमेल करणु बंदि कयो त जेको ट्यूशन वठंदो उनखे मार्कूं मिलंदियूं, जेको ट्यूशन सेंटर न ईंदो उनखे कोन पढ़ाईंदुसि। इन सिलसिले जी मज़ामत कनि। हिकिड़ी हिकिड़ी जाइ ते असांजा कारकुन तव्हां सां गॾु बीहनि। सिंध जे ॿियनि पार्टीज़ खे गुज़ारिश कंदुसि त उहे हिन सिंध जे वॾे काज़ लाइ इहो हिकिड़ो ॾींहुं बि मल्हाइनि ऐं पोइ जनवरी खां वठी 2017 सॼो साल तइलीम जे सुजागी ऐं तइलीम खाते में तबाही ऐं तइलीम जे राह में रुकावटुनि जे ख़िलाफ़ मज़ामत जो साल करे मल्हाइनि। Thank you very much. Very nice message. एडिट न कजो। Never edit.